अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कयूं था यूसुफ रिंदजी। सिंधी मीडिया जे सॾ ते सॼे सिंध में सक़ाफ़त जा रंग निखरी आया। ज़िले नवाब शामी सैफ शान एलिमेंट्री पब्लिक स्कूल में सक़ाफ़ती तक़रीब थी गुज़री, जंहिंमें स्कूल जे शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि क़ौमी गीतनि ते रक़्स करे टेबलोज़ ऐं खाका पेश कया। उन हवाले सां पेश आहे HR JDO न्यूज़ जे स्पेशल रिपोर्टर यूसुफ रिंदजी हीअ रिपोर्ट। अॼु असां मौजूदु आहियूं शान एलिमेंट्री स्कूल सैफ जे स्कूल में। सक़ाफ़ती ॾियारे जे हिसाब सां हिते रंगारंग प्रोग्राम जारी आहे ऐं जॾहिं त मासूम ॿार क़ौमी गीतनि ते रक़्स करे ख़ूब दाद वसूल करे रहिया आहिनि। अचो नाज़रीन, हिते जेके उस्ताद आहिनि, जेके शागिर्द आहिनि, उन सां वञी ॻाल्हि ॿोल करायूं था। खुशी थी आहे हीअं काई ॾियारो ईद वांगुरु मल्हाए रहिया आहियूं। साल शान पब्लिक एलिमेंट्री स्कूल चैनल सां सक़ाफ़ती ॾींहुं मल्हायो पियो वञे, जंहिंमें असांजा कुझु मौजूदु महिमान बि आयल आहिनि। शरीक थींदा आहिनि हिन सक़ाफ़ती ॾियारे में टोपीअ जे रंग पाइण सां सभु नंढा वॾा माण्हू सिंध जा घोट पिया लॻंदा आहिनि। कल्चरल डे मल्हाइण जो मक़सदु इहो आहे त जीअं असां ॿारनि में उजागरी पैदा करे सघूं त जीअं असां पंहिंजे कल्चर खे अञा वधीक उजागर कयूं। असांजी तालीम त लाज़मी आहे ई आहे असांजे लाइ, पर असां कल्चर खां वाक़ुफ़ु त हुजूं। छो जो असां वटि हिते नर्सरी खां वठी ॿार पढ़नि था, 8वीं क्लास जो ॿार ठीकु आहे मेच्योर आहे, पर नंढी क्लास जे ॿार खे बि ख़बर हुजे त असांजी सक़ाफ़त छा आहे, हुनजी अहमियत छा आहे। असांजी जॉइन कयो आहे नवाब वलीपुर जो नुमाइंदो जावेद रिंद। हुन खां पुछूं ॿुधूं था त जेके सक़ाफ़त जे प्रोग्राम में शरीक आहिनि हू इन सक़ाफ़त खे कीअं पिया मल्हाए रहिया आहिनि। जी बिल्कुलु, जीअं तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो, तमामु सुठो प्रोग्राम सिंध जी सक़ाफ़त जे हवाले खां। हिते हर ॿार सिंधी टोपी अदरक जे असां सजाया आहिनि पाण खे, जीअं ॼण असांजी सिंध ईद मल्हाई रही आहे। ऐं तव्हां ॾिसो ॿार में ॾाढा ख़ुशि ऐं पुरजोश आहिनि। जी ॿुधो, सक़ाफ़त जो जेको ॾियारो मल्हाए पियो वञे नवाब वलीपुर भरिसां शान एलिमेंट्री पब्लिक स्कूल में, बिल्कुलु हिकु ईद जो ॾियारो आहे। सिंधी टोपी अजरक नज़र थी अचे, ई पियो महसूस शहर जे ॿारनि खे सिंगारियो वियो आहे। ॿारनि में वॾो जोश जज़्बो नज़र अचे पियो। जोश ऐं वलवलो ॾिसी असांजी दिलि बि झूमी पई आहे। कैमरामैन जावेद सां गॾु HR JDO न्यूज़। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।